नाज़रीन, पिथोर में भी स्कूलों की बंदिश खिलाफ़ यूथ फोरम के सॾ ते शहरियुनि एहतजाज कयो। उन मौके ते शहरियुनि ग़ुलाम कादिर आरिसर सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसो। पिथोरो में जेका जी इहो एहतजाज कयो वियो आहे उहो इन जे लाइ त असांजा सिंध जा जेका तालीमी इदारा आहिनि गुज़िरियल 1.5 साल खां बंदि आहिनि कोविड-19 जे करे। अॼु जेका इन में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमूं ऐं यूथ फोरम शामिल आहे ऐं स्कूल जी जेका इंस्टीट्यूशन आहिनि मुख़्तलिफ़ उहो बि अॼु इन एहतजाज में शामिल आहिनि। स्कूल जा ॿारड़ा जेका आहिनि जंहिंजी तालीम तबाह थिए पई, जंहिंजो मुस्तक़बिल तबाह थिए पियो, असां सिंध जे तालीम जे वज़ीर जनाब सैयद सरदार अली शाह साहब जेका पाण साईं हिते जा हिन हल्के जा पिथोर तालुके खां MPS बि आहिनि, त उन्हनि खां पुरज़ोर अपील था करूं त महिरबानी करे इहो तालाबंदी स्कूलनि जी ख़तमु करे स्कूल फौरी तौर ते खोलिया वञनि। जलसा थियनि था, जुलूस थियनि था, मार्केटूं भरियूं पियूं आहिनि, पीढ़ियूं लॻनि पियूं, जिते किथे रश लॻी पई आहे, तालीमी इदारा बंदि छो? असां चऊं था ख़ुदारा तालीम हिकिड़ो जेको ज़ेवर आहे, तालीम सां ई असां करोना खे भॼाए सघूं था। उहे ई इदारा बंदि करे तव्हां ग़ुलाम पैदा न करियो, तव्हां जाइल पैदा न करियो ऐं तव्हां ॿियनि क़ौमुनि जा असांखे मोहताज न करियो। ऐं फिलपोर जेका आहे इहे तालीमी इदारा खोले SOPs ते अमल करे तालीमी इदारा खोलिया वञनि। असांजे इम्तिहान त थी विया आहिनि पर असांजे स्कूल जी अॻी तइलीम ख़राब पई थिए, असांजी तइलीम तबाह पई थिए। असां जेके हस्ती वारा आहिनि उन्हनि खां अपील आहे त महिरबानी करे स्कूल असांखे खोलिया वञनि जीअं असीं अॻिते वधी सघूं।